मिट्टीअ मां इंसान जहिड़ो इंसान ठाहिण जे फ़न खे मुजसमे साज़ीअ जो फ़न सॾिजे थो। हीउ वॾो तख़लीक़ी ऐं लाफ़ानी फ़न आहे। तरक़ी जी राह ते बाबड़ा पाईंदड़ पाकिस्तान जे तरक़ी पज़ीर समाज अंदरि अञा ताईं आर्ट ऐं आर्ट सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जी का क़दुरु शनासी न थी सघी आहे। उन बावजूदि दिलि जी आङुर वठी दुनिया खे दरियाफ़्त करण जो जुनून पालींदड़ माण्हू हिन समाज जे हर कुंड पासे में मौजूदु आहिनि। उहे फ़न जी ॾात सां सरशार थी कम में रुधल आहिनि। 24 वरियनि जो मुजसमे साज़ तारिक महर बि उन्हनि तख़लीक़कारनि जी माला जो मोती आहे। नवाब शाह जे 60 मील भरिसां ॻोठ अवैस महर में पिरामिडी उस्ताद अब्दुल हमीद महर जे घर में 27 सेप्टेम्बर 1997 ईस्वी ते जनम वठंदड़ तारिक महर पंहिंजे कुटुंब कुणम ऐं कबीले खां बिल्कुलु धार सोच वीचार ऐं तसवर जी दुनिया रखंदड़ मुनफ़रिद नौजवान आहे। इहो साईं फ़क़ीरो जेको मुजस्मा साज़ आहे टंडो लयार जो तव्हां सभई सुञाणींदा हूंदसि नाले वारो मुजस्मा साज़ आहे। हाणे न हुनखे सितारा इम्तियाज़ बि मिलियो आहे 2020 जो। सो उन जे कम मां मुतासिर थियो आहे। उन जा कम तव्हां ॾिठा हूंदा। क़ाइदे आज़म जो हाणे मुजस्मो ठाहियो अथई जेको ज़ियारत में लॻो आहे। ज़ियारत में हींअर वॾो मोनूमेंटल स्कल्पचर आहे क़ाइदे आज़म जो लॻल। सो उन जे कम खे ॾिसी उन जे कम मां मुतासिर थी करे ॿिया कुझु आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे कमनि मां मुतासिर थी करे मूंखे शौक़ु थियो त फाइन आर्ट्स में वञा ऐं मुजस्मा साज़ जी हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जेको मां पंहिंजे दिलचस्पीअ सां ई फुल जोश सां करे सघां थो। इन जे करे मूं मुजस्मा साज़ी सिलेक्ट कई। सभ खां पहिरियां त साईं जेको बि किरदारु असां ठाहींदा आहियूं न हुनजी सही नमूने सां ड्राइंग कंदा आहियूं। माना हर अलॻि एंगल खां वञी करे फेस जी ड्राइंग कंदा आहियूं। उन खां पोइ ड्राइंग थी वेंदी आहे त उन खां पोइ मिटी तयारु कंदा आहियूं। मिटी तयारु करण जो वरी प्रोसेस आहे हिकिड़ो मतिलबु मिटी कहिड़ी इस्तेमालु कंदा आहियो? जेका चीकी मिटी हूंदी आहे न उहा जेका कुंभर इस्तेमालु कंदा आहिनि न उहा, पर उन माना वारी या का बि शइ गॾायल न हुजे। कख पन बि को अगरि गॾायल हूंदुसि न त हिन में क्रैक्स अची था सघनि। तो इन करे उनखे प्योरीफाई करण जो तरीक़ो हूंदो आहे हिकिड़ो मतिलबु छाणे करे सही नमूने सां छंडे करे बिल्कुलु पाणी सफ़ा चॉकलेट वांगुरु ठाहे मिटी ऐं उन मां पोइ मुजस्मा ठाहींदा आहियूं। अच्छा, घणी महिनत आहे हिन मुजसमे ठाहिण ते हिकिड़े ते? महिनत साईं सुठो टाइम लॻी थो वञे। अगरि तव्हांजी प्रैक्टिस आहे त पोइ घटि बि महिनत लॻे थी, पर मतिलबु वरी मां पंहिंजो टाइम लॻाईंदो आहियां जेको तक़रीबन 2 हफ़्ता लॻींदा आहिनि फाइनलाइज़ करण में स्कल्पचर हिकिड़े मुजस्मे खे। पर जेके चित्रकार हूंदा आहिनि या मुजसमा साज़ उन्हनि ॿिन्ही में त फ़र्क़ु आहे। मुजसमा साज़ जी का पज़ीराई मिले थी, मुआशिरो या हुकूमत का अहिड़ी मदद करे थी? जीअं तव्हां हिते ॾिसो न त तव्हां हिकिड़े बेंच ते ही मुजसमा रखिया आहिनि। हालांकि हिकु सुठो कमरो हुजे या का अहिड़ी जॻह हुजे जिते आम माण्हू बि ॾिसी सघे, त छा अहिड़ी तव्हां वटि का सरकारी मदद नथी करे? सरकार जी त सर का बि मदद कान्हे का। बाक़ी मुजस्मा साज़ जी ॿी मां सम्झां थो जेको त असांजे समाज में इन करे घटि आहे जो थोरो मज़हबी माहौल आहे असां वटि। इन करे मुजस्मे खे थोरो ग़लति तसवुरु कयो थो वञे। वरी मतिलबु माना मुक़ाबले में पेंटिंग ऐं चित्रकारीअ जे मुक़ाबले में थोरो ग़लति तसवुरु कयो थो वञे इनखे, छो जो बुत परस्ती ऐं बुत सां रिलेट कयो थो वञेसि इनखे। साल जी ख़्वाहिश असांजे समाज जे ॿियनि लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि वांगुरु पुट खे इंजीनियर बनाइण जी हुई ऐं वालिद जी ख़्वाहिश खे पूरो करण लाइ तारिक 3 भेरा इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में दाख़िला वठण लाइ एंट्री टेस्ट पिणु ॾिनी, पर फ़ैसिलनि जे मालिक वटि हिन लाइ का ॿी रिथाबंदी हुई। जंहिंजी साबिया तारिक जे जामशोरे जे महबूबाणनि हवाउनि वारे शहर में क़ाइमु थियल शहीद अला बख्श यूनिवर्सिटी ऑफ फाइन आर्ट्स में दाख़िला जी सूरत में थी। साईं नंढड़े ई त हाणे पंहिंजी चॉइस आहे। बाक़ी बेसिकली आऊं पीउ जे हैसियत सां सभु को वालिदीन जो चाहींदो आहे त मुंहिंजो पुटु प्राइम मिनिस्टर हुजे, सदर पाकिस्तान हुजे या कंहिं पोस्ट सुठीअ ते हुजे। तो मां पंहिंजी दिली ख़्वाहिश ॿुधायां त मुंहिंजो शौक़ु हुयो त इंजीनियरिंग पढ़ायूंसि, पर पोइ 2 साल कोशिशि कयईं उन में सिलेक्ट कोन थी सघियो। पोइ मां चयोमांसि जिथे तुंहिंजी दिलि चाहे तूं उहो कमु कर ऐं अलाह सोभ ॾींदुसि। सभु को वालिदीन चाहींदो आहे त मुंहिंजो पुटु कामयाबु हुजे ऐं चाहियां थो त ख़ुशि हुजे जंहिं फील्ड में आयो आहे अलाह कामयाबु करे। हीअ जेके मुजसमा ठाहिया अथसि दुनिया जूं अज़ीम शख़्सियतूं आहिनि, उनखे पज़ीराई मिले थी भला? पज़ीराई कीअं माना हुकूमती लेवल ते या असांजे मुआशिरे लेवल ते समाजी हवाले सां? माशरे जे लेवल ते साईं त असांजे बेसिकली हिन इलाइक़े में त काफ़ी तनक़ीदूं बि थींदियूं रहंदियूं आहिनि। उहो माशरे जो पंहिंजो फंक्शन आहे, पर कंहिं बि मुश्किल खे माण्हू फेस करे उनखे मुंहुं ॾिए। जेकॾहिं हिन फील्ड में आयो आहे त अलाह कामयाबु कंदुसि। माशरे में असांखे उहा शइ ॾिसण में कोन थी अचे, न तनक़ीद थिए थी, पर उनखे बि असां फेस कयो आहे, अलाह कामयाबु कंदुसि। तारिक महर जे रूह में हिकु बेचैन आर्टिस्ट जाइ जम खां मौजूदु हो। इहो ई सबबु आहे जो नंढपिण में हू पंहिंजे जेडनि वांगुरु रवायती रांदि रूंद करण बदिरां मिटीअ जा रांदीगा ठाहींदो हो। संदसि चवणु आहे त खेसि इहो इदराक ई न हो त मिटीअ मां रुॻो रांदीका ई न ठाहिया वेंदा आहिनि, पर इंसान जहिड़े हूबहू इंसान समेत दुनिया जी हर हसीन शइ
मिटीअ मां ठाहे सघिबी आहे। इहो शऊर खेसि फाइन आर्ट्स में दाख़िला वठण बाद मिलियो ऐं हुन पंहिंजे नंढपण में जेके मिटीअ जा रांदीगर ठाहिया हुआ उमिरि ऐं सोच जी पुख़्तगी ऐं आर्ट सिखिया माणण बाद हुन इंसाननि जा मलसमा ठाहिणु शुरू कया। तारिक महर हिन वक़्तु दुनिया जे अज़ीम तरीन इंसाननि कार्ल मार्क्स, चे गुवेरा, रसूल बख्श पली जो, अता मोहम्मद बम्बरो समेत सिंध ऐं दुनिया जी तारीख़ साज़ शख़्सियतुनि जा 40 खां वधीक मलसमा तख़लीक़ कया आहिनि। एतिरो शऊर कोन्हे को असांजे समाज में न जो हू सम्झी सघनि। मूं अॻु में माना कुझु ॾींहं पहिरियां 2-3 साल अॻु में हिते पंहिंजो हिकिड़ो द स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ो मुजस्मो ठाहियो जेके स्पीड ब्रेकरनि ते न आहिनि वेंदा पिनण वारा फ़क़ीर, उहो ठाहे करे उन जो पोयां टाइटल ॾिनो त उहो टोड़े छॾियो। इन ई ॻाल्हि जे करे माण्हुनि त जो आहे बुत आहे ऐं हुननि जे इहो शऊर कोन हो त इन जे पोयां ॻाल्हि कहिड़ी पई थिए ऐं छा चई रहियो आहे। जेकर तव्हांखे को मुखियल हज़रात या सरकारी सरपरस्ती करे त तव्हां वॾा मुजसमा जेके वॾियूं शख़्सियतूं आहिनि ठाहे सघो था? जी जी ज़रूरु। ऐं मां ठाहिणु चाहियां थो। मां चाहियां थो हर जेको असांजे मुल्क जो असांजी सिंध जो हर हिकिड़ो चौक आहे, जीअं अरणी शाह जो नंढिड़ो चौक आहे, हिकिड़े चौक ते हिकु किरदारु ऐं जाखोड़ी किरदारु जो मुजस्मो हुजे मोनूमेंटल। हीअ कामरेड कोमल लिगारी आहे जेको हिते मोरो में रहंदी आहे, बिजाराणी लिगारी ॻोठ जी आहे, कामरेड मिस्किन लिगारी जी आहे ऐं इहा पढ़ंदी आहे शाइरी, मतिलबु रिसाइट कंदी आहे। ॿियो केरु? हीअ कार्ल मार्क्स आहे, उहो जर्मनीअ जो वॾो फिलासफ़र साइंटिस्ट पंहिंजो सियासतदान बि हुयो। ऐं हीअ अता मोहम्मद बम्बरो साहिबु, हीअ रसूल बख्श पली जो ऐं पोयां ची गवेरिया। अच्छा जी। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदव हुकूमत खां? हुकूमत खे बसि इहो मुतालबो आहे मुंहिंजो, बसि भारत अथसि त आर्टिस्टनि जी मतिलबु क़दुरु कनि, आर्टिस्टनि खे रिसोर्सिस ॾियनि ऐं ॿी ॻाल्हि वॾे में वॾी त माना स्पेस ॾियनि आर्टिस्टनि खे कमु करण जे लाइ। वाल साहब छा कंदो आहे? मुंहिंजो वालिद साहिबु टीचर आहे, प्राइमरी स्कूल टीचर आहे। पाकिस्तान ऐं सिंध में मुजतमे साज़ी खे का बि पज़ीराई न मिलण ऐं का बि सरकारी सरपरस्ती न हुअण सां तारिक महर जी वॾे में वॾी ख़्वाहिश आहे त हू पंहिंजी डिग्री मुकमिल करण खां पोइ स्कॉलरशिप ते यूरोप या तरक़ी याफ़्ता मुल्क में वञी पंहिंजी तख़लीक़ी जोहर आज़माए ऐं सरकारी ग़ुलामीअ करण बदिरां पंहिंजी ज़ाती आर्ट अकेडमी क़ाइमु करे नौजवान नस्ल खे मुजतमे साज़ी जहिड़े बाकमाल फ़न सां रोशनास कराए। असांजे ॻोठ में ॿिया बि नौजवान पढ़नि था मुख़्तलिफ़ शोबनि में। तारिक अली पहिरियों नौजवान आहे जंहिं फाइन आर्ट्स में वञी ज़बरदस्त कमु थो करे ऐं ॿुधाए पियो थो त सिंध में अहिड़ा काफ़ी आर्टिस्ट आहिनि जंहिंजी पोइवारी कान थी थिए। पहिरीं ॻाल्हि त हिते माहौल कोन्हे को, मुजस्मा साज़ जेके आहिनि हिन जी पोइवारी कोन थी थिए ऐं असीं हुकूमत खे सभिनी दोस्तनि खे वस वारनि खे चऊं था त बाबा आर्टिस्ट जो क़दुरु कयो। असां वटि हिते नौजवान आहिनि, शाइरी बि कनि था, गुलूकारी बि कंदा आहिनि, उन्हनि जो पोइ बि थोरो घणो क़दुरु आहे असांजे समाज में। ही जेके नौजवान आहिनि तयारु पिया था थियनि, यूनिवर्सिटियुनि जा ख़र्च आहिनि, सो असीं वरी बि चवंदासीं तव्हांखे सभिनी तव्हांजो ही नौजवान एॾो इनशा ताला मुस्तक़बिल में वॾो मुजतमा सां थींदो, तव्हांखे फ़ख़्रु आहे हिन नौजवान ते? असांखे बेहदि फ़ख़ुरु आहे इन नौजवान ते ऐं मां चवां थो त दिली ख़ुशी बि थींदी आहे, फ़ख़ुरु बि थींदो आहे। वरी असां जेकॾहिं माहौल ॾिसी करे ऐं वरी अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त वरी थोरो ॾुख बि थींदो आहे त यार क़दुरु कोन थो थिए माण्हुनि जो। जीअं हिकिड़ो नंढिड़ो नौजवान आहे हुते सकरंड में, हाणे इंटरव्यू शायदि तव्हां कयो या KTN ते हलियो आहे, तव्हां बि कयो आहे शायदि, सिंध TV वारनि बि कयो आहे। अली नवाज़ डायरी शाइर आहे, दोस्त आहे मुंहिंजो, अदबी संगत जो दोस्त आहे, उनजो बि नंढिड़ो आहे, तमामु सुठो कमु थो करे तारिक अली वांगुरु। त ख़ुशी बि थिए थी, पंहिंजा नौजवान आहिनि, सिंध जा आहिनि, सिंध जा ॿचिड़ा आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि, ख़ुशी बि थिए थी। पर वरी बि असां गुज़ारिश कयूं था हुकूमत ते हिन आर्टिस्टनि जी पोइवारी कयो ऐं हिन जो क़दुरु कयो। हे असांजो सरमायो आहे हिन समाज जो, हिन सिंध जो, हिन मुल्क जो ऐं हिन दुनिया जो। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी इहा ख़ुशनसीबी आहे त उते तारिक महर जहिड़ो बाकमाल आर्टिस्ट मौजूदु आहे। बस वारनि खे घुरिजे तारिक महर जहिड़े बाकमाल आर्टिस्ट खे घुर्बल माना ऐं ममता ॾिनी वञे त जीअं हू मुस्तक़बिल में दुनिया जे भली कहिड़ी बि कुंड में हुजे पर खे सिंधी ऐं नवाबशाही हुजण ते फ़ख़्रु महसूसु थिए।